चंड आसमान जो पुरइसरार दोस्त। असांजे आसमान ते हर रात हिकु हसीन मंज़र नज़र अचे थो। चंड कॾहिं उहो मुकमिल गोल हूंदो आहे, कॾहिं अधु ऐं कॾहिं बिल्कुलु ग़ाइब। पर छा तव्हां कॾहिं सोचियो आहे त इहो छो थींदो आहे? चंड ज़मीन जो कुदरती सियारो आहे जेको हमेशह ज़मीन जी चौधारी गर्दिश कंदो रहे थो। इहो सिज जी रोशनीअ खे मोटाए असां ताईं पहुचाईंदो आहे। असल में चंड पाण रोशनी पैदा नथो करे, उहो रुॻो सिज जी रोशनीअ खे अक्स बणाए चमकाईंदो आहे। चंड जो सफ़र तमामु दिलचस्प आहे। हिकु चकर मुकमल करण में चंड खे लॻभॻि 27 ॾींहं ऐं 8 कलाक लॻनि था। जॾहिं उहो सिज ऐं ज़मीन जे विच में अची वञे थो तॾहिं नओं चंड न्यू मून थींदो आहे, ऐं जॾहिं उहो ज़मीन जे पोयां वञे थो तॾहिं पूरो चंड फुल मून नज़र ईंदो आहे। चंड जूं हालतूं जिन खे असां मनाज़िल कमर चऊं था। असल में चंड जी ज़मीन ऐं सिज सां लॻापियल पोज़ीशन ते दारोमदार रखनि थियूं। हर राति उहो थोरो बदिलिजे थो ऐं तक़रीबन 29.5 ॾींहनि में पंहिंजो मुकमल चकर पूरो करे थो। शायदि तव्हांखे ख़बर न हुजे, पर चंड जे हिकु पासे खे असां हमेशह ॾिसूं था, ॿिए पासे खे डार्क साइड ऑफ द मून चयो वञे थो, जेको ज़मीन तां नज़र नथो अचे, जेको उन जो पोयों पासो आहे। इहो इन करे जो चंड जी गर्दिश ऐं उन जी पंहिंजे महूर ते फिरण जी रफ़्तार हिकु जहिड़ी आहे। चंड सिर्फ़ राति जी ख़ूबसूरती नाहे, उहो ज़मीन जी समुंडनि ते बि वॾो असरु छॾे थो। चंड जी कशिश शकिल जे करे लहरूं टाइड्स पैदा थियनि थियूं। जॾहिं चंड ज़मीन जे वेझो हूंदो आहे त पाणीअ जी सतह मथे चढ़ंदी आहे। उनखे हाई टाइड चइबो आहे। सन 1969 में इंसान पहिरियों भेरो चंड ते क़दम रखियो। अमरीकी ख़लाबाज़ नील आर्मस्ट्रॉन्ग चंड ते हलंदड़ पहिरियों इंसान बणियो, जंहिंजा लफ़्ज़ अॼु बि तारीख़ में लिखियल आहिनि। That's one small step for man, one giant leap for mankind। इन जो मतिलबु ही इंसान लाइ हिकु नंढो क़दम पर इंसानियत लाइ हिकु वॾो क़दम आहे। चंड ते केतिरा मिशन मोकिलिया विया ऐं अॼु बि दुनिया जा साइंसदान चंड ते पाणी, मिटी ऐं नवां राज़ ॻोल्हण जी कोशिश करे रहिया आहिनि। चंड असांखे सेखारे थो त रोशनी कॾहिं कॾहिं ॿिए मां बि अची सघे थी, सिज जी रोशनीअ सां, पर उन खे पंहिंजे अंदाज़ में पेश करण ई हक़ीक़ी ख़ूबसूरती आहे। शायदि उन करे माण्हू चवनि था, चंड वांगुरु बणिजो जेको राति जी ऊंदाहीअ में बि चमकंदो रहे थो।